अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मां आहियां शौकत अली खोसो ऐं तव्हां ॾिसो पिया मुंहिंजो यूट्यूब चैनल शौकत खोसो 1। दोस्तों मूं पोस्ट शेयर कई हुई सोशल मीडिया ते फेसबुक ते त फ़ी एकड़ कमंद जी पैदावार 1500 मण ऐं ज़ाती तजर्बो उन हवाले सां काफ़ी दोस्तनि दिलचस्पी ॾेखारी ऐं मूं दोस्तनि खे इहो बि ॿुधायो त आउं पंहिंजे यूट्यूब चैनल ते इहो व्लॉग छॾींदुसि त एवरेज तव्हां कीअं खणी सघो था। दोस्तों तव्हां हीअ कमंद ॾिसो, ही मुंड है, मतलब नऊ कमंद कोन्हे। ही जॾहिं मुंहिंजो नऊ कमंद हो उन टाइम मूं हिन जी एवरेज तक़रीबन 1200 मण पोएं साल 1200 मण फ़ी एकड़ मां मूं एवरेज इन जी खई हुई ऐं उनजो तरीक़ेकार हाणे हींअर मुंड आहे। उम्मीद कयूं था त इनशाअल्लाह हींअर जेको आहे 1500 मण ताईं मुंड खे इनशाअल्लाह पुॼाईंदासीं इनशाअल्लाह। छो त नए कमंद खां हमेशह मुंड जेको हूंदो आहे उहो सुठो थींदो आहे। दोस्तों हाणे ॻाल्हि करियूं था त कमंद जी पोखाई कीअं कजे। हाँ काफ़ी सारा एक्सपर्ट दोस्त जेके आहिनि उहे असांजा ज़ाहिरी ॻाल्हि आहे हूंदा ऐं मूंखां शायदि मथे मालूमात बि रखंदा हुजनि, लेकिन आउं सिर्फ़ु पंहिंजो तजुर्बो तव्हां सां शेयर कयां थो। दोस्तों नऊं कमंद जॾहिं बि लॻाइजनि, नऊं कमंद नए कमंद लॻाइण जो तरीक़ेकार इहो आहे त पहिरियां ॿनी खे सुठो खेड़ाइजे, सुठो खेड़ाए पोइ उनखे सुकाइजे। ॿनी खे सुकाइण इंतिहाई ज़रूरी आहे। अगरि ॿनी खे तव्हां सुकाईंदो न त पोइ उहा कमंद जी जेका ओभर आहिनि उन में पोइ मसइला ईंदा। ऐं कमंद जीअं ॿनी खे खेड़ायो, ॿनी खे खेड़ाए उन खां पोइ ॿनी खे सुकाए पोइ लेज़र करायो, लेज़र कराए पोइ ओड़ूं कढाए ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॻाल्हि दोस्तों हमेशह ज़हन में रखो त जॾहिं तव्हां कमंद पोखाई करियो न उन टाइम तव्हां जेको ॿिज लॻाईंदा आहियो न उन में जेको कमंद जी पाड़ वारियूं जेके गुलियूं हूंदियूं आहिनि न, पाड़ वारियूं जेके गुरियूं हूंदियूं आहिनि उन खे न आणियो। उन जी वजह इहा आहे, हाणे तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां। हाणे हिकिड़ो मिसाल खणूं था। हाँ ॾिसो ही जेका पाड़ वारी गुरी है न, पाड़ वारी हिन में तव्हां ॾिसो हिन जी ही तव्हां इहो हिकिड़ो मुंहिंजो दोस्त तव्हांखे ॾेखारियां थो। ही तव्हां ॾिसो ही जेका आहे न इंतिहाई कमज़ोर आहे। अगरि इहा पाड़ वारियूं गुलियूं तव्हां गॾाए पोखाई कंदव त पोइ उन में काफ़ी सारा गैप ईंदा ऐं मुंहिंजे कमंद में बि काफ़ी सारा ईअं गैप आया आहिनि। छो त मूं इहो तजुर्बो कोन कयो, लेकिन जेको हिन वक़्तु मूं नऊं प्लाट लॻायो आहे जेको इनशाअल्लाह अॻे व्लॉग जे अंदरि तव्हांखे उहो प्लाट ॾेखारींदुसि। हीअ मुंड वारो प्लाट आहे जेको तव्हांखे आउं ॾेखारियां पियो, त पोइ उहा लठ जेका आहे न उहा कमज़ोर थींदी। इन जे करे जेका पाड़ वारी गुरी आहे न उनखे तव्हां कढी वठो, उनखे कटे करे जेको मथियों हिसो न कोशिशि कयो कमंद जो जेतिरो मथियूं गुरियूं तव्हां पोखाई कंदव न उनजो रिज़ल्ट बहितरीनु ईंदो। छो त उनजी जेका अखु हूंदी आहे न मथीं जिथां कमंद फुटंदो आहे उहा ताक़तवर थींदी आहे ऐं उहा ताक़तवर हूंदी त उहा बूटे खे ओड़ो ई तेज़ उथारींदी आहे। उन में तव्हांखे ज़्यादा ख़र्चे जी ज़रूरत ई न पवंदी। अच्छा पोइ तव्हां वेर करियो, पर वेर जो तरीक़ेकार इहो आहे जो वेर तव्हां जेका आहे सा बिल्कुलु क्लोज़ कयो, यानी गुरी सां गॾु हुजे, बल्कि बिल्कुलु क्लोज़ हुजे। उन सां तव्हां वेर करे ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त फ़ी एकड़ खे हिकिड़ी बोरी DAP जी या SOP जी लाज़मी आहे तर जे अंदरि। अगरि उहा तव्हां इस्तेमालु न कंदव न त पोइ उन सां तव्हांजो जेको बूटो थींदो न उहो ताक़तवर न थींदो। तव्हां पहिरियां मूं तव्हांखे जीअं ॿुधायो दोस्तों पाड़ वारी गुलियूं जेके आहिनि उहे न गॾाइजो, मथियूं गुलियूं जेके आहिनि वेर करे ऐं DAP जेका आहिनि हिकिड़ी बोरी फ़ी एकड़ खे केयर कजो। केयर करे कमंद लॻाए उनखां पोइ ढकाई कराए उनखां मथां पाणी ॾेई छॾियो ऐं जॾहिं ढकाई तव्हां कराईंदव न हिकिड़ो तरीक़ो इहो हूंदो आहे जो कमंद पोखण खां पोइ वरी मथां पाणी ॾिबो आहे, हिकिड़ो हूंदो आहे उनजी ढकाई कराइण। पर जेसि ताणी मुंहिंजो तजुर्बो आहे त जेका असां ढगनि ते ढकाई कराईंदा आहियूं न उन में असांखे डबल फ़ाइदो आहे। तव्हां ढकाई कराईंदव उनखां पोइ तव्हां पाणी न ॾियो जेसि ताणी बूटो तव्हांजो फुल वॾो नथो थिए, मतिलबु एतिरो वॾो बि न पर एतिरो वॾो हुजे जेको पाणी जे अंदरि ॿुॾे न। जॾहिं एॾो बूटो थी वञे हलियो त पोइ तव्हां उनखे पाणी ॾियो। पोइ उन सां छा थींदो, जेको तव्हांजो कचो बूटो हूंदो न हूंदो ई कोन, पहिरीं ॻाल्हि सभु वॾा थी वेंदा। अगरि को कचो बूटो रहिजे थो उन जे मथां पाणी अगरि बीहे थो त पोइ उहो बूटो सड़ियो वञे। इहो मुंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे। इन जे करे पाणी हमेशह तॾहिं ॾियो जॾहिं कमंद थोरो गुओ जेको आहे पौधो जेको आहे उहो वॾो थी वञे हलियो, उन खां पोइ तव्हां ॾियो ऐं पाणी ॾींदा। पोइ इहो एवरेज तव्हांखे रखणी पवंदी जो तव्हांखे यूरिया जेका आहे शुरूआती ॾींहंनि में यानी अगस्त या सेप्टेम्बर ताईं तव्हांखे पंहिंजी यूरिया तक़रीबन कमंद जी मुकमल करणी आहे। ऐं यूरिया जे लाइ फ़ी एकड़ खे तव्हां 2 बोरियूं इस्तेमालु कयो। असां वटि काफ़ी सारा ज़मीनदार आहिनि जेके तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी बोरी इस्तेमालु कंदा आहिनि एकड़ में, पर मुंहिंजो इहो उसूल रहियो आहे त आउं हमेशह एकड़ जे अंदरि 2 बोरियूं इस्तेमालु कंदो आहियां। उनजो फ़ाइदो इहो आहे तव्हां दोस्तों जॾहिं बि यूरिया ॾींदव न
तव्हां अगरि एकड़ खे हिकिड़ी बोरी ॾींदव त पोइ उनजो छा थींदो जो एकड़ खे हिकिड़ी बोरी ॾींदव त पोइ उहा खाद तव्हांजी असरु ॾेखारींदी, बिल्कुलु ॾेखारींदी, लेकिन महीने खां पोइ ऑटोमेटिकली तव्हांजो जेको कमंद जो मथां पन आहे न उहो ऑटोमेटिकली पीलो थियणु शुरू थी वेंदो, छो खाद जो असरु ख़तमु थी वेंदो। पर अगरि तव्हां 2 बोरियूं ॾियो था त पोइ तव्हांजो ईअं सम्झो त 2 महीने ताईं हलंदियूं, 2 महीने ताईं तव्हांखे खाद जी ज़रूरत ई न पवंदी, छो 2 बोरियूं आयल हूंदियूं। ऐं उनमें इहो आहे त खाद जो तरीक़ेकार इहो आहे त तव्हां डम थे ॾियो, बहितर इहो ई आहे। इहो पोखाई जो तरीक़ो मूं तव्हांखे ॿुधायो त बाबा पोखाई जेका आहे उहा हिन नमूने कजे। उन सां छा थींदो, अगरि तव्हां DAP ॾींदव न तर में त तव्हांजो ॿूटो जेको आहे न उहो ताक़तवर थींदो ऐं उनजो जेको असरु आहे DAP जो उहो आख़िर ताईं रहंदो। सभ खां वॾो फ़ाइदो इहो आहे। ऐं DAP हाणे ही मुंहिंजो मुंड आहे, लेकिन हिन में मूं शुरू में DAP इस्तेमालु कई आहे ऐं उनजो रिज़ल्ट माशाल्लाह अञा ताईं साफ़ ज़ाहिर आहे। ऐं हिकिड़ो ॿियो प्लाट आहे जंहिंजी असां सफ़ाई कराई आहे मुकमल तौर ते, हेठां पननि ताईं, जेको तव्हां ई व्लॉग जे अंदरि तव्हां ॾिठो बि हूंदो, तस्वीरनि जे अंदरि बि तव्हां ॾिठो हूंदो। इंशाल्लाह उहो नेक्स्ट व्लॉग में तव्हांखे ॾेखारींदासीं त उहो कमंद असां कहिड़े तरीक़े सां तयारु करियूं पिया ऐं उते असांजो छा मक़सदु आहे, असां ॾिसूं था त उते असांजी छा एवरेज अचे थी। त दोस्तों, अगरि तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट करियो ऐं मिलूं था इंशाल्लाह नेक्स्ट व्लॉग में।